जी असां मौजूद आहियूं पनवाकल प्रेस क्लब जिते पनवाकल जे शागिर्दनि तरफ़ां शहीद अब्दुल्ला दी लाइब्रेरी खां जेका रैली कढी वई आहे तरफ़ां जेका सिंधु दरिया में जेके गैर क़ानूनी केनाल कढिया पिया वञनि उन ख़िलाफ़ अॼु जेका एहतिजाजी रैली कढी वई आहे जेका मुख़्तलिफ़ रस्तनि खां थींदी पनवाकल प्रेस क्लब आॾो पहुती आहे। अचो त असां शागिर्द अॻुवाणनि सां ॻाल्हि ॿोल कयूं वधीक उनजो छा चवणु आहे। साईं अव्हांखे मालूम आहे त तक़रीबन 6 महीननि खां सिंध में पाणी जे ख़िलाफ़ जेका तहरीक हली रही आहे उन खे छा चवंदा आहिनि असां बि सपोर्ट कयूं था ऐं उन खे ई सिलसिले खे अॻिते वधाईंदे अॼु शागिर्दनि पनवाकल में शागिर्दनि जे तरफ़ां हिकिड़ी रैली कढी वई आहे ऐं हिननि जो वाज़े मौक़ुफ़ आहे त सिंधूअ ते जेके 6 केनाल कढिया पिया वञनि जेतिरो जल्द उहे इक़्तिदारी धुरियूं इन ॻाल्हि खे सम्झंदा वापसि वठंदा त उहे ज़लालत खां बचंदा न त ईअं थींदो त हिन वक़्तु ख़्वार त हूअं ई आहिनि मज़ीद उन्हनि जे शायदि हेडक्वार्टरनि जो घेराव थींदो पोइ शायदि हू ॿुधंदा उन्हनि खे फ़ैसिलो हर सूरत में वापसि वठिणो पवंदो। सिंध जो अवाम जागे थो मज़दूर किसान वकील अदीब सियासी जमातूं मज़हबी जमातूं सरापा एहतिजाज आहिनि ऐं हिकु ई मुतालबो करे रहियूं। अस्सलाम वालेकुम। जीअं त अॼु ही जेके पंजाब ऐं रावलपिंडी जे हेडक्वार्टरनि मां वेही करे जेके सिंध जे हक़नि ते धावा ॿोलिया था वञनि उन्हनि जे मथां असां जीअं त सिंध जूं आबाद थियल ज़मीनूं बंजर बणाए पंजाब जूं बंजर ज़मीनूं आबाद करण था चाहिनि असां उन्हनि सभिनि खे 6 नवां केनाल मनसूबे खे रद्द था कयूं। जीअं त पंजाब जी जेकी बंजर ज़मीन आहे उहा इन ॻाल्हि जी तारीख़ बि गवाह आहे त इहा कॾहिं आबाद नथी थी सघे। हिकिड़े माना बंजर खे आबाद करण जे लाइ असांजी सुहिणी सिंध फूलनि जहिड़ी सिंध खे माना आबाद थियल ज़मीननि खे बर्बाद थो कयो वञे। सिंध को अलॻि मुल्क न आहे, सिंध बि हिकु पाकिस्तान जो ई हिकु माना हुनजो हिसो आहे। सिंध बि चाहे थी त उन खे पाणी खपे ऐं उन जी 7 करोड़ जेकी अवाम आहे उहा इन पाणी ते ई उनजो जियापो आहे ऐं उन खे बर्बाद करे हिकिड़े बंजर खे जंहिंजो को मक़सदु ई न आहे जंहिंजो को आबाद जो मक़सदु ई न आहे सिर्फ़ु ग्रीन लैंड जेको आहे हिकिड़ो माना हिकिड़ो ॾिनो वियो आहे प्लान ॾिनो वियो आहे त असां इकनॉमी खे वधाईंदासीं पंहिंजी GDP खे वधाईंदासीं। असांजी सिंध खे तबाह करे GDP तव्हां मुल्क जी वधाए करे इहो कहिड़ो तव्हांजो कानून आहे जेको असांजी सिंध खे बर्बाद करे तव्हां पंजाब खे आबाद कयो था। इहो ग्रीन जेको आहे पाकिस्तान न आहे ग्रीन पंजाब आहे। इहा असांजी जेकी फूलनि जहिड़ी सिंध आहे इन जी असांखे बर्बाद करे करे तव्हां नव केनाल तव्हांखे पंहिंजो मौक़िफ़ ॿुधायो। असां सभिनी जो जेको ही मौक़िफ़ आहे असां सभई स्टूडेंट्स हिते गॾु थिया आहियूं ऐं असांजो एहतिजाज पुरअमन आहे ऐं असांजो मौक़िफ़ इहो आहे त इहे जेके केनाल ठहनि था पिया 6 केनाल इहे इन प्रोजेक्ट खे कैंसिल कयो वञे छो त हाणे जेको हे पाणी घुरनि था पिया पर हिकु सदीअ खां अॻु में जेको असांजो पाणी इस्तेमालु कयो वियो आहे पंजाब ख़ुदि इस्तेमालु कयो आहे असांखे पहिरियों हुनजो हक़ु खपे। हे त बाद में उठाइनि पहिरियों असांखे उनजो हक़ु खपे ऐं असां फ़िलहालु पुरअमन एहतिजाज कयूं था। ईअं न थिए जो बांग्लादेश रिकार स्टूडेंट कुझु अहिड़ो करनि जो वरी कुझु मार्शल लॻी वञे ईअं बि थी सघे थो। फ़िलहालु असां पुरअमन एहतिजाज कयूं था पिया। अगरि असांजी ॻाल्हि खे अहमियत न ॾिनी वई त वरी पोइ धमाधम मस्तु हलंदो। जीअं त तव्हां ॾिसो पिया त सिंध मुसलसिल सरापा एहतिजाज आहे जेको ग्रीन इनिशिएटिव था जेके सिंधु दरिया ते गैर क़ानूनी केनाल जेके अॾिया पिया वञनि उन जे तहत सिंध खे सुकाइण जो हिकु भरपूर जेको मनसूबो लाइअमल में आंदो वियो आहे जंहिंखे असां पनवाकल जा बाशऊर शागिर्द ऐं सिंध जा बाशऊर शागिर्द मुस्तरद करे चुका आहियूं। असां वफ़ाक़ खे इहो चिता ॾियूं था त पंहिंजा मनसूबा अहिड़ा मनसूबा जेके सिंध दुश्मनी जे आवत में सिंध खे तबाह करणु चाहिनि था उहे मुस्तरद करे ऐं उहे केनाल जा मनसूबा वापसि वठे पंहिंजा। शागिर्दनि जी ॻाल्हि ॿोल ॿुधी हुनजो इहो ई चवणु आहे त वफ़ाक़ तरफ़ां जेके 6 केनाल गैर क़ानूनी कढिया पिया वञनि उन्हनि खे असां जेका रद्द कयूं था पिया हिननि खे वफ़ाक़ अपील कई आहे त फौरी तौरु जेको आहे केनाल जो कमु जेको आहे बंदि कयो वञे। कैमरा टीम सां गॾु कामरान रहियो पनवाकल।